अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी इन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं बैंक ऑफ खैबर में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटी आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। बैंक ऑफ खैबर में बेच ट्रेनी ऑफिसर्स जो न्यू जॉब वैकेंसीज अनाउंस कयूं वयूं आहिनि। अचो त ॾिसूं था इन जी एलिजिबिलिटी क्राइटेरिया छा आहे, क्वालिफिकेशन कहिड़ी रिक्वायर्ड आहे ऐं एज लिमिट छा आहे। सभिनी खां पहिरियां इन जेका क्वालिफिकेशन आहे उहा तव्हां वटि 16 ईयर ऑफ एजुकेशन हुजे, कॉमर्स, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, इकोनॉमिक्स और रिलेटेड फील्ड में। उन खां अलावा जेको हिन में एज रिक्वायर्ड आहे उहा आहे 26 ईयर फॉर मेल कैंडिडेट ऐं 29 ईयर फॉर फीमेल कैंडिडेट। इन में अप्लाई करण जो तरीक़ेकार इहो आहे, सभिनी खां पहिरियां तव्हां NTS जी वेबसाइट ते वञी जंहिंजो URL आहे www.nts.org.pk ते वञी ऑनलाइन फॉर्म फिल कंदा। उन खां पोइ उन में जेको ऑनलाइन चालान जनरेट थींदो जंहिंजी फी आहे 460 रुपया, 460 रुपीज़, उहो तव्हां पे कंदा। इहो चालान तव्हां ऑनलाइन पे करे सघो था, इज़ी पैसा, जैश कैश, कंहिं बि मोबाइल ऐप जे ज़रिए। उन जो बि अप्लाई करण जो तरीक़ो असांजे हिन चैनल ते मौजूदु आहे। हाउ टू पे NTS चालान ऑनलाइन जे नाले सां असांजी वीडियो आहे, उहा तव्हां ॾिसी करे ऐं ऑनलाइन चालान पे करे सघो था। इन जी जेका लास्ट डेट आहे उहा 31 जुलाई 2022 आहे, 31 जुलाई 2022 इन जी लास्ट डेट आहे। ही फॉर्म जेको आहे ऑनलाइन तव्हां NTS जी वेबसाइट ते फिल करे सघो था। अगरि जेकॾहिं तव्हांखे फॉर्म फिल करणु नथो अचे त असांजी ॿी वीडियो आहे स्टेट बैंक जो फॉर्म जेको असां फिल कयो हो NTS जी वेबसाइट ते, उनखे तव्हां फॉलो करे तव्हां ही कंप्लीट फॉर्म फिल करे सघो था। अचो त ॾिसूं था हाणे इन जी टेस्ट जी जेको आहे क्राइटेरिया छा आहे ऐं टेस्ट किथां किथां ईंदी। ही जेको टेस्ट जो जेको आहे सिलेबस आहे बेस ट्रेनी ऑफिसर जो, इन में जेको आहे वर्बल रीजनिंग 10% हूंदी, एनालिटिकल रीजनिंग 10% हूंदी, क्वांटिटेटिव 10% हूंदी, बेसिक कंप्यूटर नॉलेज MS वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट 10% हूंदी, फंडामेंटल्स ऑफ फाइनेंस 10% हूंदी, ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट 10% हूंदी, इकोनॉमिक्स 10% हूंदी, फंडामेंटल्स ऑफ मैनेजमेंट 10% हूंदी, मार्केटिंग मैनेजमेंट 10% हूंदी एंड जनरल नॉलेज 10% हूंदी। त तव्हांजी इहा टोटल जेको आहे 100% 10% डिस्ट्रीब्यूट हूंदी इन्हनि सब्जेक्ट्स ते। तव्हां इन्हनि जी तयारी करे सघो था। ऑलरेडी तव्हांखे ही मिलियल आहे, तव्हां इन जे तहत तव्हां इन PTO जी तयारी करे सघो था। बैंक ऑफ खैबर तमामु सुठी बैंक आहे। इन में जेके बि एलिजिबल कैंडिडेट्स आहिनि अप्लाई कनि। मज़ीद अहिड़ियुनि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।